प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भली ॻाल्हि। काई सभु आदमशुमारी वारो मामिलो बि इंतिहाई अहम आहे, छाकाणि त आदमशुमारी या घरशुमारी इहे अहिड़ो इशू आहे जेको जेकॾहिं ट्रांसपेरेंट ऐं शफ़ाफ़ नथो थिए त तव्हां वटि सॼी स्टेटिक्स जेका आहे सॼी ग़लति थिए थी, ऐं जॾहिं स्टेटिक्स ग़लति थींदी त तव्हांजी का प्लानिंग जेका आहे उहा सही नथी थी सघे। पाण वटि शुरू थी वई आहे घर ॾियणु पहिरियों मरहलो आहे ज़ाहिर आहे, त तव्हां उन अमल खे कीअं था ॾिसो? हिकिड़ी ॻाल्हि त इहा ॿुधायो। ॿियो इहो त इन जे बारे में जेके कॉम्प्रेस धुरियुनि ख़दशा ज़ाहिर कया आहिनि, अॼु STP जे सरबराह कादिर मक्सी जी ॿिए कैंप ते आयो आहे, जेका STP जी कराची प्रेस क्लब ते आहे, ऐं लॻभॻि समूरियूं जेके असांजूं सियासी धुरियूं आहिनि, ख़ासि तौर ते कॉम्प्रेस धुरियूं आहिनि, उन्हनि खे ख़दशो आहे त हीअ जेका थिए पई इहो साज़िश आहे। हिकिड़ो त 10 सालनि में ड्यू हुई, उहा अॻ में 5 सालनि में था कराइनि, ऐं वरी उहा बि उन लाइ टाइम कोन्हे स्पेसिफिक। डिजिटल आदमशुमारी आहे, उन जा लवाज़मात पूरा कोन्हनि थियल, ट्रेनिंग्स पूरी थियल। तव्हां कीअं था ॾिसो इन सॼे मामले? सही ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु सभु शयूं आहिनि सिंध में। हाणे त सभु कॉम्प्रेस पार्टियूं ऐं ख़ुदि पीपल्स हुकमरान जमात पीपल्स पार्टी जो जेको सिंध जो सदर आहे निसार खोड़ो, उन में पंहिंजे ख़दशनि जो इज़हार कयो आहे। इहे सभु ख़दशा पंहिंजी जाइ ते आहिनि। घरशुमारी शुरू थी वई आहे, उन्हनि खे जेको टाइम मिलियल हुयो उहो एक्सटेंड थियो ज़रूरु आहे, पर जेको असांजे दोस्तनि खे या असां सभिनी खे हिकिड़ो जेको ख़दशो आहे शिनाख़ती कार्ड जो जेको आहे शर्त, कंहिं बि आइडेंटिफिकेशन जो शर्त जेको आहे उहो, ऐं ॿियो जेको गैर क़ानूनी परॾेही उन्हनि जे हवाले सां हिकिड़ो खाने जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि थिए थी, ऐं ॿियो डिजिटल हवाले सां। मुंहिंजे ख़्याल में असांखे माण्हुनि खे मुंझाइणु न घुरिजे, असांखे वाज़िह करणु घुरिजे त असांजूं हीअ असांजा रिज़र्वेशन्स आहिनि, हीअ जेको आहे सभु शयूं आहिनि। पर असां जेसिताईं असांखे ख़बर आहे त आख़िरी जेका मीटिंग थी आहे प्लानिंग कमीशन में, उन में जेको आहे सो वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल हिकिड़ो फ़ैसिलो जेको सभिनी सिंध ऐं बलूचिस्तान जो जेको शर्त हुयो त शिनाख़ती कार्ड ऐं का बि आइडेंटिफिकेशन रखी वञे, उनखे पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा पुछण खां पोइ उनखे इहो उसूली तौर ते ऑर्डर माना चयो आहे त जेको आहे सो तव्हां शिनाख़ती कार्ड जो शर्त रखो, पर उनजे लाइ को नोटिफिकेशन न निकितो आहे। असांखे उनजे लाइ कोशिशि ज़रूरु करणु घुरिजे, छो त अञा थोरो टाइम आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे त असां पंहिंजे माण्हुनि खे आगाही न ॾियूं। कराची में इलाही माण्हू आहिनि, कराची में MQM ऐं ॿियनि जेको आहे सो इन हिसाब सां जमात इस्लामी वारनि तमामु मुनज़म तरीक़े सां मुहिम हलाई आहे, पर असांजे सिंध जूं कॉम्प्रेस धुरियूं हुजनि, पीपल्स पार्टी हुजे या ॿिया आहिनि, उन्हनि जो कराची ऐं सिंध जे वॾनि शहरनि में ऐं ख़ुदि ॿियनि सिंध जे ॿियनि ज़िलनि में को अहिड़ो को वॾो कमु नज़र नथो अचे। इन हिसाब सां माण्हुनि खे ॿुधायो एहतिजाज ज़रूरु आहिनि, हाणे अचानक थिया आहिनि एहतिजाज, पर इन में माण्हुनि खे मुंझायो न। माण्हुनि खे ख़बर नथी पए त बाबा हाणे असां पाण खे रजिस्टर करायूं न करायूं, छा कयूं कीअं न कयूं। बाबा हिकिड़ी ॻाल्हि वाज़िह हुजणु घुरिजे त असांजा मुतालबा ई आहिनि, पर भरपूर नमूने सां शिरकत करणी आहे ऐं पाण खे तव्हां मुख़्तलिफ़ अख़बारुनि में तक़रीबन को साल खां अॻु में आर्टिकल्स वग़ैरह बि लिखिया इन हवाले सां। तव्हां सम्झो था त जेके असांजूं जेके सुञाण धुरियूं आहिनि या कॉम्प्रेस धुरियूं आहिनि, उन्हनि खे जेको इन हवाले सां कमु अॻु में शुरू करणु खपंदो हो ऐं हाणे उहो शुरू कयो अथऊं, इन हवाले सां तव्हां छा चवंदो? छो वरी बदकिस्मती इहा आहे, फेबरवरी 2022 में मूं हिकिड़ो आर्टिकल लिखियो ऐं उन में तफ़सील सां सभु जेके हाणे ख़दशा आहिनि उन हवाले सां जेको आहे सो लिखियो आहे। उनखां अलावा ॿियनि बि दोस्तनि जेको आहे सो कयो, पर असांजे सियासी धुरियुनि इन मामले खे को घणी सीरियस न वरितो त हीउ मामिलो थिए छा पियो, बल्कि उन्हनि जो उन तवजो ई न हो। हाणे वरी ॿीहर जॾहिं सभु दोस्तनि सां गॾिजी असां हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ी मीटिंग कई, ॿियूं शयूं थियूं, उनखां पोइ वरी ॻाल्हि थिए त हाणे जॾहिं इहा अंदाज़ो थियो त बाबा हीउ कहिड़ी सीरियस मामिलो, कहिड़ो सीरियस मामिलो आहे, त हाणे सभिनी खे मतिलबु एन मौक़े ते सभु शयूं अचे साम्हूं बीठियूं, त एन मौक़े ते जेके शयूं थियूं, हिकु त चलो देर आहे दुरुस्त आहे, भला ॻाल्हि त करणी आहे न, जेका उनजे हवाले सां जेको मौक़िफ़ आहे उहो साम्हूं अचणु खपे त भाई हिन में हीअ फिलाज़ आहिनि, हीअ ख़ामियूं आहिनि, हीअ दूरि कयो। सही, त इहो त हक़ आहे न। बिल्कुलु आहे, ज़बरदस्त थियणु घुरिजे, पर माण्हुनि खे मुंझाइण जे बजाए माण्हुनि खे इन ते ज़बरदस्त ज़ोर ॾियणु घुरिजे त बाबा तव्हां हिसो वठो, घर ॻणप करायो, दुरुस्त तरीक़े सां करायो। ऐं जेकर ज़ाहिर आहे सिंधी जे तमामु घणा माण्हू जेके आहिनि ॿियनि ज़िलनि मां बोर्ड जे मामलनि में खां पोइ कराची आया आहिनि। असांखे कंहिं बि सिंधी वसंदी जो चयो, पर कंहिं बि इलाइक़े में अहिड़ी का कॉम्प्रेस धुरियुनि जी या पीपल्स पार्टी या ॿियनि जी का कैंप नज़र नथी अचे, या न आगाही जे हवाले सां प्रैक्टिकली को अहिड़ो ईअं हुजे त कारकुन हिकिड़ो जेको आहे उहो या घर घर वञी माण्हुनि खे चवनि त भई तव्हां
पाण खे ॻणायो हा इन तरह जी का जागरूकता आगाही ॾियनि या जो ॼाण ॾियनि माण्हुनि या खे जीअं तव्हां चयो त भई कराची में हेॾो वॾो शहर आहे हिते जेके असांजूं कॉम्पर्स धुरियूं आहिनि उन्हनि जा कारकुन बि यकीनन हूंदा जेकर जमात इस्लामी ऐं MQM करे सघे थी त हू बि करे सघनि था हिन में को झेड़े झटे जी ॻाल्हि आहे जागरूकता जी माण्हुनि खे आगाह करण जी त भई हीअ लाज़मी शइ आहे हिन में तव्हां हिसो वठो मां तव्हांजे प्रोग्राम जे तवसु सां मां इहो गुज़ारिश कंदुसि त समूरियूं धुरियूं ऐं समूरा परत समूरा हिसा समूरा इलाइक़ा भरपूर तरीक़े सां हिन में हिसो वठनि एतिजाज इख़्तिलाफ़ पंहिंजी जाइ ते उहे रिज़र्वेशन्स क़ाइमु रहंदियूं पर इन जे बावजूदि असांखे सभिनी खां वॾो हिसो वठणु घुरिजे ऐं पंहिंजे घर ॻणप ऐं जेको आहे सो ॿोली जे हवाले सां ऐं ॿियनि मामलनि जे हवाले सां तमामु वधी चढ़ी जेको आहे सो इन में हिसो छो त हीउ हिकिड़ो पंहिंजो फ़र्ज़ु बि आहे ज़रूरत बि आहे शइ मुसीबत ॻिची में पइजी वई आहे त हुनखे मुंहुं ॾिजे न पासे ते वेहण सां त नुक़सानु असांजो ई थियणो आहे ॿिए जो त न थियणो आहे बिल्कुलु सही अच्छा हाणे हिन में जेके कॉम्पर्स धुरियूं आहिनि ऐं उनखां सवाइ समाजी कारकुन आहिनि खोड़ NGOs बि आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिकिड़ी वॾी पार्टी आहे उनजो बि पंहिंजो नेटवर्क आहे उन्हनि वटि बि का एक्टिविटी अहिड़ी नज़र नथी अचे जो उहे कंदा हुजनि इहा ई त बदकिस्मती आहे इहा ई पार्टी करे सघे थी पीपुल्स पार्टी वटि हेॾो वॾो बिल्कुलु हुनजो बुनियादी फ़र्ज़ु इहो आहे पाण खे वॾे वधीक जेको कल्ह कंहिं तक़रीब में शायदि कल्ह या 2 ॾींहं ख़िताबु कयो उन में उन चयो त भई आदमशुमारी जेका अॻु में बि थी 2017 में उन ते बि असांखे ऑब्जेक्शन हुयो उन जा जेके फिगर्स आया उन में असांखे घटि करे ॾेखारियो हुओ सिंध जी आबादीअ खे त हाणे कीअं वधंदी जेकॾहिं तव्हां माण्हुनि खे मुंझाईंदो माण्हुनि जी रहनुमाई न कंदो माण्हुनि खे जेको आहे बाशऊर न ॾींदो ऐं तव्हांजा जेके मिनिस्टर्स आहिनि जेके MPAs MNAs पंहिंजनि इलाइक़नि में वञी माण्हुनि खे जेको आहे सो मुतहरिक न कंदा त पोइ कमु कीअं थींदो इन जे करे ज़रूरी आहे त जेका सभ खां वॾी पार्टी आहे ऐं जेका सिंध जी ऐं जेका नुमाइंदा जमात पाण खे सम्झे थी हुक्मरान जमात बि आहे सभ खां वॾो फ़र्ज़ु हुनजो आहे ऐं पोइ बाक़ी समूरे सिंध जे अवाम जो समाजी तंज़ीमुनि जो सियासी धुरियुनि जो सभिनी जो इहो आहिनि अदीब आहिनि दानिश्वर सभु सॼी सिंध जेका आहे उहा जेकॾहिं जाॻे थी त पोइ उहो अमली तौर ते पंहिंजे जाॻण जो सबूत ॾिए माण्हुनि वटि वञे नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो हीउ इंतिहाई अहम इशू आहे घर ॻणप जो मरहलो हले थो पियो ऐं 3 ॾींहंनि मां वधाए 7 ॾींहं शायदि उनखे कयो वियो आहे ऐं टाइम बिल्कुलु थोरो आहे पर इन में जेतिरो घणे खां घणो कमु करे सघिजे थो अमली तौर ते किरदारु अदा करण जी ज़रूरत आहे उमेदु कजे थी त जेके बि सिंध जा घण घुर आहिनि उन्हनि जो कहिड़ी बि पार्टी सां तालुक़ु आहे उहे पंहिंजनि इलाइक़नि में माण्हुनि वटि वञनि घर घर वञी ऐं इहो डिजिटलाइज़ेशन वारो जो डिजिटल आदमशुमारी वारो जेको मरहलो आहे उन में माण्हुनि जी मदद कनि ऐं माण्हुनि खे ॿुधाइनि त ईंदड़ वक़्त जी जेका प्लानिंग थियणी आहे रिथाबंदी थियणी आहे या जेके वसीलनि जी विर्छ थियणी आहे उहो तव्हांजे इन किरदार जे बुनियाद ते थियणी आहे त तव्हां पंहिंजो पाण खे ॻणायो था या नथा ॻणायो इन ते पंहिंजे मेज़बान रज़ाक सरोही खे ॾींदा इजाज़त ईंदड़ हफ़्ते नवनि इशू सां गॾु हाज़िर थींदो तेसि थींदासीं तेसिताईं अलाह निगहबान।